नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारी खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारी में भारत जाहिरियत ख़िलाफ़ ऐं पाक फ़ौज जी हिमायत में रैली कढी वई। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कंडियारी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अकील अहमद वसाण। ये ग़ज़वा-ए हिंद का इम्तिहान अभी बाकी है, जिंदगी की असल उड़ान अभी बाकी है, ग़ज़वा-ए हिंद का इम्तिहान अभी बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर ज़मीं हमने, अभी तो सारा हिंदुस्तान बाकी है। कंडियारी में पाक आर्मी यकजहती रैली पूज हिंदू पंचायत कंडियारी पीपल्स पार्टी यूथ विंग मदर विंग पीपल्स पार्टी मिनाटी विंग फंक्शनल मुस्लिम लीग पीटीआई जमियतुल इस्लाम व्यापारी इत्तेहाद ड्राइवर एसोसिएशन यंग वेलफेयर इत्तेहाद हायर सेकेंडरी स्कूल कंडियारी के सभी शागिर्दनि उस्तादनि ऐं शहरियुनि पारां पाक फ़ौज के हक़ में रैली कढी वई, जेका शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि गलियुनि मां गुज़रंदी प्रेस क्लब कंडियारी पहुती पाकिस्तान ज़िंदाबाद जा उभडारींदड़ नारा गूंजंदा रहा। सवे शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि जी भरपूर शिरकत, जंहिंमें ज़ीशान मोहम्मद हाशिम वसाण, मुखी मोहनदास, नायब मुखी दुल्हनुमल, प्रकाश प्रेमी, डॉक्टर नरसिंह कंवल, अब्दुल वाहिद चांडियो, जावेद शेख, मदद अली सोलंगी, लायक चांडियो, जाहिद मरी असलम पठान, वली मोहम्मद रामी, मिठा खान इस्माइल सोलंगी, डॉक्टर इम्तियाज़, मौलाना सैफुल्लाह हाशिमी, मौलाना मुजीब, सतार ख़ासकर इस्माइल शहर ऐं ॿियनि शिरकत कई। हिननि चयो त सभ खां पहिरियां असीं पाक धरतीअ जा सबूत आहियूं, रत जो फुड़ो फुड़ो वतन लाइ हाज़िर आहे। पाक फ़ौज सां असीं गॾु बॉर्डर ते भारत जी जारियत खे मुंहुं तोड़ जवाब ॾियण लाइ तयारु आहियूं। कैमरामैन ग़ुलाम मुस्तफ़ा, मुकेश आसनाणी, मंठार तेम सां गॾु अकील अहमद वसाण, अवामी न्यूज़ कंडियारी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।